सॼे आलम इस्लाम जियां जिकबाबाद में भी महबूब खुदा जे आमद जे वारे ॾियारे ते शहर जे मुख़्तलिफ़ पहाड़नि जी मस्जिदुनि मां रैलियूं कढियूं वयूं, जेके GSN चौक ते पहुतियूं, जितां वॾे जलूस जे सूरत में मुक़र रूटनि ते रवानियूं थियूं। जलूस में ॿारनि, पकनि पुड़नि, नौजवाननि पारां नवां वेस वॻा पहिरे मरहबा मरहबा या मुस्तफ़ा जा नारा बुलंद कया। उन मौके ते आशिकान रसूल जो चवणु हो त इहो ई चईंदुमि त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां इश्क हिकु वॾे में वॾी अल्लाह साईं जी नेमत आहे। फ़िरका वारे ख़त्म कयो, हज़ूर सां मोहबत कयो, हज़ूर जो मिलाद कयो। अॼु तव्हां ॾिसो था जेकाबाद शहर में हिते लखनि जी तादाद में, हज़ारनि जी तादाद में आशिक़ रसूल 12 रबीउल मल्हाइनि था। मदीने वारे साईं फरमाए, जाबिर अल्लाह साईं सभु शयुनि खां पहिरियों तुंहिंजे नबी जो नूर पंहिंजे नूर सां पैदा फरमाए। मोहसिन कायनात जे आमद जे दिहाड़े ते हर माण्हू ख़ुशि नज़र आयो। कैमरामैन फरहान अली कोसो, आमिर अली पावर, अली रज़ा उडो सां ज़ैन सरकी, सिंधी TV न्यूज़, जेकबाबाद।